अहम ख़बर आहे आवाज़ शेयर कंदासीं। मौसमियात खाते सामुंडी तूफ़ान बाबति चौथो अलर्ट जारी करे छॾियो। उत्तर ओभर अरबी समुंड में सामुंडी तूफ़ान ठही चुको आहे। मौसमियात खाते जो इहो चवणु आहे सामुंडी तूफ़ान कराची खां लॻभॻि 170 किलोमीटर फ़ासिले ते मौजूदु आहे। तूफ़ान शुरूआती तौर ते ओलह उत्तर तरफ़ वधी रहियो आहे। अव्हांखे अपडेट कयूं पिया। कराची, हैदराबाद, थरपारकर, बदीन, ठट्टो, इस्तिजावल में वधीक बरसातुनि जो इम्कान आहे। टंडो मोहम्मद खान, टंडो अलायार, मटियारी, उमरकोट, मीरपुर ख़ास में बरसात जो इम्कान आहे। मौसमियात खाते सामुंडी तूफ़ान बाबति चौथों अलर्ट जारी करे छॾियो आहे। अव्हांखे अपडेट ॾी रहिया आहियूं। मौसमियात खाते सामुंडी तूफ़ान बाबति चौथो अलर्ट जारी करे छॾियो। उत्तर ओभर अरबी समुंड में सामुंडी तूफ़ान ठही चुको आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे सामुंडी तूफ़ान कराची खां लॻभॻि 170 किलोमीटर फ़ासिले ते मौजूदु आहे। तूफ़ान शुरूआती तौर ते ओलह उत्तर तरफ़ वधी रहियो आहे। कराची, हैदराबाद, थरपारकर, बदीन, ठट्टो, सिजावल में वधीक बरसातुनि जो इम्कान ॿुधाए पियो वञे। टंडो मोहम्मद खान, टंडो अलायार, मटियारी, उमरकोट, मीरपुर ख़ास में बि बरसात जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। मौसमियात खाते सामुंडी तूफ़ान बाबति चौथों अलर्ट जारी करे छॾियो आहे।